आहे। कुछ ॾींहं अॻु में हादी सांगे ते हमिलो थियो हुयो ऐं उनजे घर वारनि ते बि हमिलो थियो हुयो ऐं उन खां पोइ हिन वक़्त ताईं उहे हमिलो कंदड़ गिरफ़्तार न आहिनि थिया। हिन वक़्तु हादी सांगे खां असां पुछंदासीं त इहो मामिलो कीअं हुयो ऐं छो थियो। सर, मखदूम बिलावल काप सोसाइटी है क्रासिंग पे, ये सिंधी सारे उधर रहते हैं और कमेटी वाले सारे जो भी हैं, जज साहबान हैं, कोई सेक्रेटरी है, सारे ब्यूरोक्रेट रहते हैं। अच्छा। और मेरा भी घर उधर है। मेरी वाइफ और मैं वॉक कर रहे थे तो सोसाइटी में तो मैं वाइफ के साथ था तो एक औरतें वो 2 FIR पहले उनके ऊपर हुई उधर सोसाइटी वालों ने की है। अच्छा। तो उन्होंने हुटिंग की तो मेरी वाइफ ने कहा क्यों आप हुटिंग करी हो। तो जैसे ये चक्की हुई तो जाके मर्दों को लेके आई, 3 मर्द 4 औरतों ने मेरी वाइफ को तशद्दुद किया, मेरे को इतना मारा जो ये 3 दांत मेरे टूट गए हैं। अच्छा। और ये हाथ टूटा है। ये अभी तक वो FIR हो गई है पर DIG IG से लेके होम मिनिस्टर तक, वज़ीर आला तक सारों को ये पहुँचाए। होम मिनिस्टर ने नोटिस लिया पर पुलिस जो है इंडस्ट्री एरिया अभी तक कोई जवाबदार गिरफ़्तार नहीं किया है। अच्छा, हादी उनजी सुञाणप थी आहे? हाँ, उनजी सुञाणप थी आहे। उहे कुरैशी आहिनि, असद कुरैशी आहे को उन ॿियो उनजो ॿिया भाउर आहिनि जी। ऐं उहे वेठा आहिनि सोसाइटी। वरी ॿीहर मूं ते राति जो हमिलो कयो अथऊं। अच्छा। ॿीहर अचे माना पोइ 1 ते वञी उन ते थाणे ते कॉल कई आहे त पोइ उन्हनि अचे मुंहिंजी उते जान बचाई आहे ऐं अचे हथियार खणी आया। त हीअ किथां जो कानून आहे यार? हिकिड़ो सहाफ़ी आहे, जर्नलिस्ट आहे, उनजे वाइफ खे तशद्दुद, मूं ते तशद्दुद, मुंहिंजा जेको हे दिमाग़ आहे ईअं दीवारुनि में टकर हणाया अथऊं, भितियुनि में मूंखे। हीअ मुंहिंजो दिमाग़ अञा ताईं सही न आहे। तव्हांजी उन्हनि सां अहिड़ी का दुश्मनी वग़ैरह या को अॻ में जहिड़ो वग़ैरह त न हुयो? कुझु बि न। पाड़े मूं ते असां हर माण्हूअ खां तव्हां जेको आहे उते वाघो साहब आहे, DSP आहे, उन सभिनी खे चयो त हिन जहिड़ो को शरीफ़ माण्हू ॾिस न भाउ जेको पंहिंजे नग सां साण हूंदो, पंहिंजे घरवारीअ सां साण हूंदो त उहो इहे का बि अहिड़ी का शइ कोन कंदो। हिननि उहो हाणे उहे वकील था चवनि हाणे मां ज़िया साहब खे ऐं जेको प्रेस क्लब में हले थो प्रोग्राम उनखे शिकायत कई आहे मूं त साईं तव्हांजे वकीलनि मूंसां हीअ शइ। वकील आहिनि? हिकिड़ो चवनि था वकील आहे। अच्छा अच्छा। त हाणे उहो ख़बर न आहे वकील आहे। हिन वक़्त ताईं का गिरफ़्तारी बि कोन थी आहे? का गिरफ़्तारी न थी आहे। हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे सिंध सरकार जो? मुंहिंजो सिंध सरकार खां इहो मुतालबो आहे, CM खां ऐं होम मिनिस्टर खां त मूंसां IG खां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी वाइफ असिस्टेंट कमिश्नर आहे, SO आहे, उनखे तशद्दुद कयो वियो आहे। अच्छा। मूंसां तशद्दुद कयो वियो आहे। किथां जो इंसाफ़ आहे? मूंखे इंसाफ़ खपे। वॾी महिरबानी, थैंक यू।